करियो दादा गोविंद मालीअ जी कलम मां लगभग 50 साल अॻु लिखियल एक सामाजिक मजाकी नाटक प्रेम लीला नीरू आसराणी, जया आसराणी, दौलत रूपाणी, खुशी मलाणी, रमेश रूपेला ऐं लक्ष्मण सचदेव लेखक जे दिमाग में ॿुधाए चुको आहियां असांजे सिंधी साहित्य जे जगत जो सब खां वधीक चिमकंदड़ सितारो श्री गोविंद माली। उन ही नाटक लगभग 50 साल अॻु लिखियो हो, पर जॾहिं तव्हां ॾिसंदा त चवंदा त ही नाटक अॼु जे हालतुनि सां बि केतिरो न ठहकी थो अचे। त ही नाटक लिखियल आहे सदा हयात श्री गोविंद मालीअ जो ऐं नाटक जो ही शो तव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहे नीरू। खिले छो थी अचे? छा प्रेम शादी लाइ
कोने छा चओ निकम्मो निखटू पढ़ाई बद में छॾे आयो हू छा शादी कंदो छा समझे तुम्हारे ता ॾाढा पैसे वारा आहिनि चूड़ मां पे चयो एॾो ॾींदव जो घर में रखण जी जाइ न बचंदव पर कुछ महीना को छा समझे तो ही न चयो पे छा समझे त प्रेम जो के छोकरी सा प्रेम थी वियो आहे छा समझे हां पर मूं तंहिं वक़्ति खे ताक़ीद करे छॾी हुई त ग़रीब घर जी छोकरी मूंखे न खपे विसारे छॾू नखे त तो चयो ऐं हुन विसारी ईअं न छा समझे न कोन विसारी ऐं न ई विसारींदुसि शादी कंदुसि त हुन छोकिरीअ सां न त या मुल्क वारो ई रहंदुसि करे छॾे पुट ऐलान छा समझे हाणे ॻाल्हि खे ख़तम छा समझे हाणे वञो जेको झगड़ो जटो करणो अथव वञी घर में कयो मूं ऑफिस घर जे वेझो इन करे कोन खोली आहे त तव्हां घर खे तालो लॻाए करे ऑफिस में अची करे वेही रहो वञो मुंहिंजी ऑफिस जे स्टाफ जे अचण जो टाइम थी वियो आहे छा समझे कंहिंसां कुझु ॻाल्हाइणो कोन्हे मां जेकी करे रहियो आहियां उनजी मूंखे सुधाए ॾिसां थी त कहिड़ा खड़ा थो मारे तव्हांजो घर हुन छोरीअ सां हिन जो रिश्तो मिटाए मेट न कयो न त मुंहिंजो नालो मटाए छॾिजो सभागी तव्हां ॿिन्ही जे हिन रोज़ रोज़ जी खिट खां बचण लाइ मां घर छॾे ऑफिस में अची करे अख़बार पढ़ंदो आहियां छा समझे पर हिते बि तव्हांजा लफड़ा पूरा कोन था थियनि हिकु माई आयो में जेका सहावती हुजे वा न मुंहिंजी जाइ ते बीका बीका हा बड़ो हथ दर्स बीचा थी ख़बर पवई छा समझे छा चयो कुछ न बाबा पंहिंजी क़िस्मत खे देखोसियुम हाणे तूं हिते वेही करे कुड़ कर मां वञा थो पंहिंजे कम सां मुंहिंजी हिकु इम्पोर्टेंट मीटिंग आहे छा समझे मूंखे बि घर में कमु करो वाका करे अजाई बजाई मां जो ते वेठी सां मां बि हलां थी अरे पर भाई जान त छुटी छा समझे हेलो हेलो दुगानी भाई मां अटवाणी पियो ॻाल्हायां छा समझे वो इनकम टैक्स वाला के एक क्लैरिफिकेशन खपंदी हुई छा समझे वो स्टेटमेंट तैयार थी वई छा समझे हां पर उहे त कैश एंट्रीज आहिनि न हा न उहे असां बैलेंस शीट में कीअं था ॾेखारे सघूं छा समझे तूं ॿियो को रस्तो ॻोल्ह नथो सम्झ में अचे त बाक़ी सॼे साल में हेॾी सारी फी छा जे लाइ वठंदो आहीं छा समझे तूं ॿियो को रस्तो ॻोल्ह ऐं जल्दी स्टेटमेंट तैयार कर छा समझे मां ऑफिस मां निकिरी रहियो आहियां हा मां सही करे ॾींदोसि ऐं पोइ तूं वञी करे उहा ऑफिस में छॾे अचिजे छा समझे हा मां पंहिंजी ऑफिस मां निकिरी रहियो आहियां छा समझे हा ठीकु आहे डैडी तूं हिते वरी छो आयो आहीं छा समझे मूंखे तव्हां खां कुझु पुछणो आहे पुछंदे तूं मूंखां हा छा समझे छा पुछणो अथई तव्हांखे कोई एतिराज़ आहे हमेशह एतिराज़ आहे पहिरीं बि हो हाणे बि आहे ऐं पोइ बि रहंदो छा समझे पर तव्हांखे एतिराज़ आहे छा ते जेका मां पुछण वारो आहियां उन ॻाल्हि ते की न मुंहिंजे पुछण ते ख़ैर हुन ॻाल्हि खे रहण ॾे पहिरीं मूंखे तोखां हिकु ॻाल्हि पुछणी आहे तव्हां हा केरु आहे उहा छोकिरी छा समझी सुहिणी आहे पढ़ियल ॻढ़ियल आहे हॾ भॻी आहे सुहिणी छोकिरी पढ़ियल ॻढ़ियल छोकिरी हॾ भॻी छोकिरी उहा तुंहिंजे ॼार में कीअं फाथी छा समझे डैडी प्यार न प्यार प्यार पितर को प्यार हुनखे तो में नज़र ई छा आयो छा समझे जो डैडी चओ छा था ख़ैर इहो सुवाल मां हुन छोकिरी खां पुछंदुसि हाणे मां वञा थो मां तो वांगुरु निकमो कोन आहियां समझे मूंखे घणेई कम पिया आहिनि तूं भले ॿाहिरि वञी करे 24 कलाक रस्तनि जी खाक छाणींदो रहो छा समझे ऐं हिते वेही करे मुंहिंजे ईमानदार स्टाफ खे बेकार जी बक बक में टाइम विझाइण जी ट्रेनिंग करे छा समझे मां वञा थो डैडी ईअं छो था चओ मां त हिते आयो हुअसि इख़बार पढ़णु थोरो वक़्तु विहंदुसि इख़बार पढ़ी हली वेंदुसि ऐं सुबुह जो तव्हां इख़बार हिते खणी ईंदासीं इन करे सुभाणे खां घर में ॿ अख़बारूं ईंदियूं इख़बार पढ़ण लाइ हिते अचण जो बहानो करण जी काई ज़रूरत कान्हे छा समझे जॾहिं ॾिस बहानो खणी करे हिते अचो खपो बि पवंदो आहे जॾहिं ॾिस धका वठनि थिया मूंखे या त मुंहिंजी काई वैल्यू कोन्हे निखटू बेकार निकम्मो रस्तनि जी खाक छाईंदो आहियां पर डैडी को कमु करण जो मौक़ो ॾियो त करे ॾेखारो न पंहिंजी क़ाबिलियत जो नमूनो मूंखे त मूं ते त कंहिंखे एतबार ई कान्हे न मम्मी खे न डैडीअ खे ऐं न हुन खे पर ख़ैर डैडी मुंहिंजो सीक्रेट मिशन शुरू आहे उनजो सस्पेंस खुलंदो न त तव्हांजो वात फाटो ई रहिजी वेंदो ॾिसिजो
जो तो ॾिसां मुंहिंजो सीक्रेट मिशन किथे पहुतो आहे। मर्सिडीज कार अथम बेकार किथा जो मला हां वो तो तुझे पी मगा तुझी मेहरबानी आहे उना कोई तूने मक्खी जूस सड़ी के हालत थी रही है तो तू मुखा दूर दूर थी रही है ए मुझे डैडी को बदलती पड़ी मो ने जो नमक खादो आहे आए रहने नमक के खादे नहीं मुखे यो बुधाया त जे कमरे त्याई है वो थी रहो है कि कम केड़ा कम माता के पिए वजन आई है सो बॉस के असेस करना है भाई बॉस होना सैटिस्फाइड है एतवार ना जे तो गुची पक्का है लिस्ट अच्छा तू हेते मुझे डैडी जी असिस्टेंट थी कर रहना लाए ए उनके सैटिस्फाइड करना या बेके का बोले चलो यो को काम केड़ो काम ओहो काम हां थी रहवाए सब्र के ऊपर मिठो दींदो है मिस्टर ब्रेन वो मुझे अदर से खाई दो है क्या हथ सा यानी कि तू गिराव मानी उनके पंहिंजे हथनि सां खणे वई अरे मां त मरी वेंदुसि यार ओहो अंग्रेजी इडियम आहे ही ईट्स फ्रॉम माय हैंड यानी त हू पूरी तरह से मुझे वस में आहे चवा सोचो त उथे चवास वे त वे रखे तोखे ये औखी अंग्रेजी समझ में गाना ही क्लास में लास्ट बेंच ते वेंदो है ना इन करे अरे मां क्लास में लास्ट बेंच ते न करे वेंदो हुअसि जे तोखे चङी तरह ॾिसी सघां पर तूं एतिरी ज़ालिम हूंदी हुई है जो पुठियां मुड़ी ॾिसंदी कोन हुई है रहंदे मूंखे त हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त असांजो कमु थी रहियो आहे यानी त तूं डैडी खे असांजे शादीअ लाइ मञाए रही आहीं फिलहाल त हू मूंखे मञाए रहियो आहे पंहिंजे लाइ तोखे मञाए रहियो आहे पीढ़ीअ में हुनजी दिलि जवान आहे हू वारे जी डाई न ब्रिल क्रीम भी लगाईंदो आहे ऐं हुनजी त मुंहिंजे साम्हूं गानो बि ॻाए रहियो हो गानो ऐं डैडी कहिड़ो तोखा बि जवान लॻंदो आहे तोखे बि जॾहिं वारे खुशी रहे ॾिस अरे वो तो तुझे इंतजार में खुशी रहने तू घर पाणे खे बचाए वो मूंखे अॼु प्रपोज करण वारो आहे छाजे तोखे प्रपोज करण वारो आहे यस अरे पर मुंहिंजी मां अञा ज़िंदा आहे उहा हिनखे मथां मरिजी वई हुई ग़रीबीअ में अरे पर तुंहिंजा मुंहिंजा 68 कसम ऐं वाइदा उन्हनि जो छा पीर ईसा पीर मूसा सभ खां वॾो पीर पैसा तो लाइ बि त मां छा सपननि जे संसार में हवा ते हलण वारी आहियां अरे पर तूं छा विसरी वई है त तूं हिते नौकरी करण लाइ छाजे लाइ आई हुई है ॾिठीअ खे विसार अणॾिठीअ खे यादि कर ऐं थी रखूं चकर तुंहिंजे एवरेज फादर जे अचण जो टाइम थियो आहे तुंहिंजो ॿियो नालो तोहफ़ो आहे तोहफ़ो शुक्र आहे शेक्सपियर त यादि अथई पुठी बंदि में वेहण खां पोइ बि अरे प्रेमा तूं हिते वेठो छा करे रहियो आहीं छा सम्झे ऐं सो बि मुंहिंजी कुर्सीअ ते हाउ डेयर यू छा सम्झे डैडी तव्हांजो मतिलबु छा आहे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ तूं हिते कदम नथो रखी सघीं नो एडमिशन विदाउट परमिशन छा सम्झे ही मुंहिंजो प्राइवेट चैम्बर आहे छा सम्झे ए मां तव्हांजो पुटु आहियां पुटु आहीं त घर में आहीं छा सम्झे मुंहिंजे जीअरे हिन कमरे में तूं कदम बि नथो रखी सघीं छा सम्झे ऐं मां एतिरो सुठो मरण वारो न आहियां छा सम्झे मूंखे कॾहिं असरदार टॉनिक जो मिली वई आहे छा सम्झे हाणे थी था रखूं चकर छा सम्झे
सां मिलंदा आहियो इन करे रफू चक थियण था चओ पिया यानी त ॻाल्हि हिते अची पहुती आहे ठीक आहे मां थोरी मम्मीअ खे गेट आउट एंड रिमेन आउट वञी पंहिंजी ब्लैक ब्यूटी मां खे समझाए त वकील जो नोटिस रस्ते ते आहे छा समझे ठीक आहे पर इहो न विसारजो त वकील ॿिन्ही तरफ़ जा थींदा आहिनि छा सम्झो ऐं मां हार मञण वारो न आहियां ऐं डैडी मम्मीअ खे बि हार मञण न ॾींदुसि गेट आउट आई से छा समझे चैलेंज करण वारो छा समझे लीला आई मीन मिस जानी मुंहिंजे लफ़ंगे पुट तोखे तंग त न कयो न छा समझी तव्हांजो पुटु लफ़ंगो आहे हा मूंखे त बेशरीक पियो लॻो मुंहिंजे अकेलाई जो कोबो जो फ़ाइदो कोन वठंदा अरे तू मतलब तव्हां मतलब अरे मार गोली ने तूं तव्हांजे फर्क़ खे छा समझे हुन तुंहिंजी अकेलाई जो फ़ाइदो कोन वरितो न जॾहिं पीउ तुंहिंजी अकेलाई जो फ़ाइदो नथो वठी सघे त हुन पुट जी कहिड़ी मजाल आहे जो तुंहिंजी अकेलाई जो फ़ाइदो वठे छा समझे अरे तूं हिकु कमु कर पंहिंजी कोशिशि थोरे करे हिते मुंहिंजे बगल में अची करे अरे मां त ॾींहं ॾिठी जो इहे सुपना ॾिसंदो रहंदो आहियां त तूं ऐं मां पगल में बागीचे में बीठा आहियूं ऐं हिकु गाने ते डांस करे रहिया आहियूं कहिड़ी तू मेरे अगल बगल है मैं तेरे अगल बगल हूँ तू मेरे अगल बगल है मैं तेरे अगल बगल हूँ ठीक है तू नथी अची न मां तुंहिंजे बगल में अची थो विया मुंहिंजी चंद्रमुखी मारे जा सच चंद्रमुखी कुझु वक़्त खां पोइ सूरजमुखी ऐं जेसी मुंहिंजी तव्हां सां शादी त पोइ ज्वालामुखी ऐं पोइ तूं सुखी ऐं मां दुखी ये चर्चा मां सिंधी नाटकनि में सारनि जा ॾिसंदो ईंदो आहियां छा सम्झे पर तव्हांजी हुन पत्नी प्रेम मां त छा थींदो छा समझे उनखे प्रेम मां भले चओ छा समझे पर मुंहिंजी पत्नी न चओ छा समझे वो मुंहिंजे मथां मरजी वई हुई छा समझे मुंहिंजी मां हिकु ग़रीब विधवा हुई जॾहिं मां जवान थियुसि छा समझे त हुनखे दिलि थी नोन ॾिसण थी उहे ॾेल वठी आई जंहिंजो हिकु पेर फर्श ते त ॿियो पेर अर्श ते सॼो ॾींहुं मंडक मंडी कंदी घुमंदी रहंदी आहे छा समझे ऐं ज़बानी जी बि थोरी बिती आहे छा समझे अच्छा तटिन बातिन भेण जो न आहे हिकु चयो त मिली थी पिए जीअं चयो त हथ मिली ईअं चयो सुतो थियो जो मुंहुं न थियो बराबर हुन जूं ॿई भेनरूं रूप थियूं आहिनि त तोखे या कीअं ख़बर पई छा समझे मम्मीअ मूंखे बि नंढपण में आखाणी ॿुधाई हुई पर इहा आखाणी न हक़ीक़त आहे छा समझे is not acceptable and we will terminate the contract छा समझे Mr. Bhujani तव्हांखे कहिड़ो कमु आहे जो घुमंदा त मां केॾो बिज़ी आहियां छा समझे सो त मां ॾिसी रहियो आहियां सर मां मजबूर हुयुसि कॉन्ट्रैक्टर चेक लाइ धरनो मारे वेठो आहे बुक हड़ताल बि करे छा समझे माल जी डिले रुकिजी वेंदी सर छा सम्झे रुकिजी वञे छा समझे मूं पंहिंजो नओं इंपोर्टेड माल ॿुधाए वरितो आहे छा समझे मां गुड्स फॉर एक्सपोर्ट जी ॻाल्हि करे रहियो सर ओ गुड्स फॉर एक्सपोर्ट छा समझे ओके सम्झो जा सर फाइन ऐं बिल वग़ैरह इनवॉइस में रक़म वधियल आहे अच्छा ऐं टैक्स जे हिसाब जो असां हर ॻाल्हि जी तक तोड़ करणु सिखी विया आहियूं सर तमामु सुठी ॻाल्हि आहे छा समझे मूंखे तो मां इहा ई उमेद हुई छा समझे हाणे वञ मार खे पता आहे छा समझे थैंक यू डू नॉट डिस्टर्ब जी तकती लगाईंदो वञे हिते अचण सां तो त इहा तक तोड़ करे ई छॾी हूंदी त मां अञा बि केतिरो न बुधी रहां प्लीज सर as you wish I understand it sir oh you understand that's good छा समझे ये मोजानी चाणो कमाए समझी वियो हूंदो त मां बिना लैपटॉप ऑन करे टाइप करे रही अरे बिना लैपटॉप ऑन करण जे टाइप करे रही हुई है छा समझे मुझे ओचिते अचे मुझे ओसान कटा दिया अरे अरे होशियारी भी कैसे किसी ॾेखारे सघे असां छा समझे पर हाणे तूं चिंता न कर मूं ॿाहिरि डू नॉट डिस्टर्ब जो बोर्ड लॻाराए छॾियो आहे हाणे कोई अंदरि अचण जी हिमत बि न कंदो को ठक ठक बि कोन कंदो छा समझे
मां टेलीफोन ते वो डू नॉट डिस्टर्ब जी तकती हणाए थो छॾियां। हां हेलो मिस वलाणी, मूं लाइ कोई फोन अचे त चइजोसि त मां कंहिं ज़रूरी कॉन्फ्रेंस में बिज़ी आहियां छा सम्झो। हा ऐं जेको ज़रूरी बिज़नेस कॉल हुजे त उहो मिस्टर बुरजाणी ने फॉरवर्ड करे छॾिजो छा सम्झो। हा थैंक यू छा सम्झो। हा हा त तूं छा चई रही हुई छा सम्झे? सर मां चई रही हुयसि मुरजाणी प्रेम जो पक्को दोस्त आहे, हुनखे असां मुंहिंजे घुलण मिलण जूं ॻाल्हियूं पक्को ॿुधाईंदो, मिर्च मसाला मिलाए। अरे ॿुधाए नी छा सम्झे? ही मुरजाणी ऐं प्रेम मां मिली करे बि मुंहिंजो कुझु कोन बिगाड़े सघंदा छा सम्झे। हिन हेॾे सारे बिज़नेस जो अञा ताईं त मालिक मां आहियां छा सम्झे। ऐं तंहिंखां सवाइ मूं अॼु पंहिंजे हिकु क़ाबिल वकील दोस्त खे हेॾे घुरायो आहे छा सम्झे। क़ाबिल वकील दोस्त खे हेॾे घुरायो आहे छा सम्झे। किथे तव्हां मिस्टर प्रेम खे जायदाद मां बेदखल त नथा करे चाहियो? तूं चवंदी त मां हुनखे जायदाद मां बेदखल करे छॾींदुसि छा सम्झे। हूअं बि नाकारो ऐं निकमो ऐं निखटू त आहे, मथां वरी बीहर पीअण जी ऐं रमी करण जूं अलतूं बि पइजी वयूं अथसि, रुगो मुंहिंजे पैसे ते ऐश कंदो रहंदो आहे छा सम्झे। पर ख़ैर हुनखे जायदाद मां बेदखल करण जो मामलो दमदेज हली सघे। हिन वक़्तु मूं हुन वकील खे घुरायो आहे तोखे ऐं मूंखे हिकु करण लाइ छा सम्झे। अजी हा वो ब्राह्मण त आहे छा? अरे तुंहिंजो इहो मासूम पुणो ई त मारे थो। अरे भॻवान तोखे फुर्सत में वेही करे ठाहियो आहे छा सम्झे। बेहद चालाक पर बेहद बाली ॿोली छा सम्झे। अरे मुंहिंजो ही वकील दोस्त आहे न, उहो हरफन मौला आहे, पर वधीक में वधीक हू मशहूर आहे जीअरे ते जीअरी शादी कराइण लाइ कानून जा दाव पेच ॻोल्हण लाइ छा सम्झे। पर मां त थी चाहियां त एतिरी तकड़ सही आहे। अरे तोखे तकड़ हुजे या न हुजे पर मूंखे ॾाढी तकड़ आहे छा सम्झे। मुंहिंजे लाइ त हिकु पल हिकु वॾे समान काटिजी रहियो आहे छा सम्झे। अरे ॾाढी वॾी उमिरि अथसि, हाणे ई अची वियो। तव्हां पंहिंजी डिक्टेशन चालू कयो। ऐं हा ॾिसो त लैपटॉप ऑन कयो अथई की न। सर मां पंहिंजी मिस्टेक अॻी सुधारे छॾी हुई। हाउ क्यूट छा सम्झे। कमिंग छा सम्झे। हा त मिस शानी मूं तव्हांखे केसि डिक्टेट कयो तव्हां मूंखे ॿुधाए सघंदा? ओ अरे तुंहिंजो में जवाब न आहे आडवाणी। पंहिंजी ऑफिस खे हाणे कई 5 स्टार होटल जो कमरो बनाए छॾियो अथई। वाह छा मतिलब छा सम्झे। अॼुकल्ह सुहागरात 5 स्टार होटल में मनाई वेंदी आहे, इहा त ख़बर हूंदे। उते नए शादीशुदा जोड़े जे बंदि दरवाजे जे ॿाहिरां हिकु तख्ती लटकियल हूंदी आहे, प्लीज़ डू नॉट डिस्टर्ब। ऐं हिते तो पंहिंजे ऑफिस जे ॿाहिरां बि अहिड़ी तख्ती लॻाए छॾी आहे, प्लीज़ डू नॉट डिस्टर्ब। मज़ो आहे, मञण मुरीद आहे। छा ख़बर लफ़्ज़ चया सुहागरात जेको ॿिनि जिस्मनि खे न ॿिनि दिलनि खे बि हमेशह लाइ मिलाए करे हिकु करे छॾींदो। पर यार हिते तख्ती लटकाइण धंधे जी मजबूरी हुई छा सम्झे। ॾिस न तोखे वो ॿाहिरि 2 मिंट इंतज़ारु करिणो पियो छा सम्झे। छा जो मूंखे हिनखे कुझु ख़ानगी ऐं इम्पोर्टेंट डिक्टेशंस ॾियणी हुयूं छा सम्झे। खानगी ऐं इम्पोर्टेंट मां सम्झां थो। तूं छॾ न यार हिन ॻाल्हि खे, तूं ॿुधाए अच मतिलब जी ॻाल्हि ते छा सम्झे। मां त यार मां सम्झां थो मां तुंहिंजे खानगी ऐं इम्पोर्टेंट कम में अची करे तोखे डिस्टर्ब कयो आहे। पर यार मां आयो त तुंहिंजे सॾे ते ई आहे न, तूं फिक्र न कर, मां तुंहिंजो घणो वक़्तु कोन वठंदुसि। अरे तूं दिल में छो थो करीं यार, इहा तकलीफ़ तो लाइ कान हुई छा सम्झे। हाणे तूं ॿुधाए आहे को असर छा सम्झे। मां त यार यारनि जो यार आहियां, क़ाबिल वकील तंहिं सवाइ, पर छाजी यार छा सम्झे। मां यार सभु कानूनी किताब चङी तरह ना उतरा तूं प्रेम मां जहिड़ी है पतिता शिवेन 27 सालनि खां लगातार तोसां वफ़ादारी सां साथ निभाईंदड़ ज़ात खे ग्राहक नथो ॾेई सघी यार। उन तोखे पुटु ॾियणु ॾिनो आहे यार। हा निकमो ऐं निखटो पुटु छा सम्झे। अरे त शादी को यार आदवाणी हू तुंहिंजो अग्नि संस्कार कंदो, हू तुंहिंजे वंश खे सलामत रखंदो न यार। तूं प्रेम मां खे लीगल सेपरेशन कोन थो वठी सघी यार। छो नथो वठी सघां छा सम्झे। मां हुनखे हिकु आलिशान जॻह रहण लाइ ॾींदुसि छा सम्झे। लच पैसा महीने अलाउंस तौरु ॾींदोसांसि छा सम्झे। ऐं तंहिं सवाइ तूं जहिड़ो क़ाबिल वकील दोस्त मूंसां गॾु आहे छा सम्झे। ऐं मथां वरी चईंदो त यारनि जो यार आहे, ऐं हुन खां पोइ बि चईंदो त मां नथो थी सघां।
यार तो मुंहिंजा सपना साकार थियण खां अॻु में ई मिटीअ में मिलाए छॾिया छा अरे ये दिल ना मुंहिंजा यार मां लीगल एक्सपर्ट त आहियां पर हुन सां गॾु हर फन मोड़ा आहियां हूं रस्तो ॻोल्हे कढियो आहे यार प्रेम ऐं प्रेम जे मां प्रेम जी मां हिकु तरफ़ ऐं हीअ मिशाणी हा हा यानी त वुड बी मिसेस आडवाणी पंहिंजी जॻह ते लाभ बि लॻंदो त रंजिश बि कान थींदी काजो तव्हांखे काई तकलीफ़ कोन ॾींदो ऐं न ई हिननि खे काई सहूलियत ॾींदो सम्झे अहिड़ो त रस्तो ॻोल्हे करे ॾियो तुम यक तक इलाज के हाफ़िज़ हकीम जा यार अरे तो कोई दम देर न कर यार छा समझी जल्दी ॿुधाए न कहिड़ो आहे वो जब तक इलाज छा समझी कॉन्ट्रैक्ट मैरिज कॉन्ट्रैक्ट मैरिज यस ॿियो वरी कहिड़ी बला जो नालो आहे छा समझी अरे भला जो न यार ऐश जो नालो आहे ऐश जो कमाल है तू काबिल कॉन्ट्रैक्टर थी करेगी कॉन्ट्रैक्ट मैरिज ना तो समझी लो मां तो समझाए ये ट्रेडिशनल मैरिज सिविल मैरिज लव मैरिज अरेंज मैरिज ये कॉन्ट्रैक्ट मैरिज तो तेरा बारे में ॿुधाईंदो मिस शहाणी हाँ यानी तो वुड बी मिसेस आडवाणी एक बारे में तेरे जे बारे में ईंदो ई रहंदो है ना यस मां ॿुधो बि आहे ऐं पढ़ियो बि आहे कमाल आहे इन कॉन्ट्रैक्ट मैरिज जे बारे में तोखे बि ख़बर आहे लीला सिर्फ मां ई इन बाबति बेख़बर आहियां छा समझी इन जो काम इहो आहे त तू ख़बर कोन पवंदा नोट गणी में रहंदो आहे छा समझे यार तूं हाणे हिकिड़ो वरजाई थो त यादि थो अचे त गुजरात में कुझु साल अॻु इन तरह जो को रिवाज हो छा समझे पर हाणे तो वो पर यार छॾे न हुन ॻाल्हि खे पंहिंजो मक़सदु आहे मक़सद सां ऐं ना ई मक़सद जे तरीक़े सां छा समझे जल्दी ॿुधाए मूंखे छा करिणो आहे छा समझी बस हनीमून जी तैयारी कर ऐं हीअ मिस्त्री शहाणी हा यानी त वुड बी मिसेस आडवाणी अरे भाई मां तव्हां ॿिन्ही जो वकील आहियां कानूनी दावा पिच मूं ते छॾे ॾियो मां अॼु शाम जो सभु कागज़ तयारु करे थो डालो हा पर यार अरे हाणे या बराबरि झांकी लॻाई थी यार मूंखे हिकु ॻाल्हि खुटके थी यार अरे कहिड़ी ॻाल्हि थी मूंखे जल्दी ॿुधाए न घणी थी छा समझे तो यार मूंखे एतिरो मतिलबु ई सम्झो आहे जो यारी जे विच में फी कान ईंदुसि त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए न छा समझे यार मूंखे थोरो अजीब लॻंदो आहे जो तूं रोज़ घर ऐं ऑफिस जे विच में पंधु हथ वञी करे वेठो कंदो आहे ऐं होॾां तुंहिंजो पुटु प्रेम मर्सिडीज़ कार खां सवाइ घर खां ॿाहिरि कदम ई कोन रखंदो कमाल आहे यार पाण खे हर फन मौलादो सदाई ऐं इहा मामूली ॻाल्हि बि नथो सम्झी छा सम्झे अरे भाई मां हमेशह ग़रीब पीउ जो पुटु रहियो आहियां छा सम्झे ऐं हू नालायक हमेशह अमीर पीउ जो पुटु रहियो आहे छा सम्झे पर हाणे तूं चिंता न कर हाणे मूं वटि हिकु मर्सिडीज़ बि हूंदी त हिकु फरारी बि छा सम्झे यार बाबा ज़ानू ऐं बाबा कारियूं चटे में छिड़जंदा आहिनि चुप यार वुड बी मिसेस आडवाणी तुझे घर में पैर रखण खां अॻु घर में फरारी भी हूंदी त मर्सिडीज़ भी हूंदी इब्तिदा इश्क में रोता है क्या आगे आगे देखिए होता है क्या यार कागज़ शाम ताईं तयार थी वेंदा न छा सम्झे अरे एॾी तकड़ पर मां तुंहिंजी तकड़ खे सम्झां थो यार अॼु शाम जो 1 में करे सभु कागड़ तोड़ पहुची वेंदा ओके या कहने का मतलब जी ॻाल्हि छा सम्झे चङो हाणे मां हलां थो छा सम्झे वो जानी यार ओके ओके मां हलां थो यार मां सभु कागड़ पढ़ तयार करे तो वटि पहुचाईंदुमि पर हा मां वेंदे वेंदे दर्जे वारा डू नॉट डिस्टर्ब जी तकती कोई लटकाए थो वञा छा समझे सर ही वकील जो ताजुब के हद खां वधीक चालाक थो नज़र अचे अरे ही चालाक बि आहे त चर्चाई बि पर हुन जी ॻाल्हि पंहिंजे दिलि में न कजे छा सम्झे पर सर कागड़ ठाहिण जी एॾी कहिड़ी तकड़ आहे भला तकड़ आहे छा सम्झे तुंहिंजी जवानी तुंहिंजे अॻियां आहे छा सम्झे ऐं मुंहिंजी जवानी जल्दी मोट खाई रही आहे छा सम्झे let's celebrate असां अॼु 5 स्टार होटल में था 5 स्टार होटल जी ॻाल्हि थी त अॼु लंच 5 स्टार होटल में हली करे था कयूं ऐं हलंदासीं बि टैक्सीअ में नो क्विक पार्क्स छा सम्झे कम ऑन लेट्स गो सर ऑफिस वारा छा चवंदा अरे चवण ॾींहुं छा सम्झी जेकी चवणु चाहिनि था अॻे में हुननि खे हिन ॻाल्हि जी आदत विझणी पवंदी न छा सम्झी त सुभाणे छा सम्झी सर मां पंहिंजी लंच बॉक्स खणी आई आहियां अरे लंच त मुंहिंजी भाई हूंदी छा सम्झे पर जे मां उहा न खाईंदुसि न त उहा ध्यानु कान थींदी मुंहिंजी मंडी के अंदरि डेल राति जो उहा खाई छॾंदी
ये तो मम्मी रात को मानी खाई नहीं सका पर मम्मी कुछ करती क्या सादे खाती है मंजन दी मानी अरे तो चाहिए ना साइड जैसा खातम साड़ी हाँ साहेड़ी साहेड़े जे विच जे फर्क के मिटाइण लाइ सदा चाहिए बच्चे असांजी अंग्रेजी ॿोली जो वाइदो कजे चइजां फ्रेंड सां खातम पर मां मम्मी सां ना अॼु थोड़ी दूर थोड़ा ॻाल्हायो आहे मां रोज़ जी लंच हिते ई कंदसि तंहिंखां सवाइ ॿी का ॻाल्हि बि करियो हा तव्हांजे दोस्त खे चओ त कागज़ ठाहिण जी एतिरी तक न करे तव्हां बि हिते ई आहियो ऐं मां बि किथे वॾी थोड़ी थी आहियां ही तो चई छा पई छा सम्झे मुंहिंजे उन ॿिए कंहिंखे कहिड़ी हिमत आहे जो तोखे मजाए वञे छा सम्झे ऐं जीअं त मूं चयो त तोखे तकड़ भले न हुजे छा सम्झे पर मूंखे आहे छा सम्झे ॿुधो कोन अथई काल करे सो आज कर ऐं आज करे सो अब कर छा सम्झे पर कोई मां हेतिरी तक त नथी चाहियां तोखे हिकु ॻाल्हि त मञणी पवंदी असां हीअं था करियूं कॉम्प्रोमाइज़ था करियूं अॼु लंच खणी ऑफिस जे डाइनिंग रूम में हली करे था करियूं जे तव्हांजो मतिलबु आहे कि लंच घर में करियूं त पोइ उहो त हिते बि था करे सघूं डोंट बी अ नॉटी गर्ल छा सम्झे भई चेंज त खपे ई ॿाहिरि हलणो आहे या त डाइनिंग रूम में हलणो आहे जीअं तूं चई पर नो पर छा सम्झे खण पंहिंजो लंच बॉक्स छा सम्झे ते चई त उहो बि ॿाहिरि खणी हलां छा सम्झे हल पोइ पहिरीं तूं मां अॼु खां तुंहिंजी मञू बणजण जी प्रैक्टिस तो करियां छा सम्झे कम ऑन लीड द वे छा सम्झे बी अ गुड गर्ल छा सम्झे प्लीज न सही त मां खणी ॿाहिरि खां पकड़े करे वठी हले हा मुंहिंजो सफ़र हाणे टुटी रहियो आहे छा सम्झे ठीक आहे मां हलां थी दैट्स लाइक अ गुड गर्ल प्लीज लीड द वे छा सम्झे केॾी महिल मां त तोखे ॿुधायां केॾा में आहिनि अच्छा तो ख़बर आहे तूं केॾा वें अरे काथे कोर्ट त न वें मूं नेहलाणी वकील खे हेॾी कार में चढ़ंदे ॾिठो मां तोखे सभु कुझु थो ॿुधायां उतारो न थी कोर्ट में कोन विया आहिनि ऑफिस अंदर ई आहिनि अच त पहिरीं धंधो करियो धंधो करियो मतिलब तुंहिंजे में जो रोज़मर्रा जो धंधो रमीअ रांदि रमीअ रांदि डैडी जे कैबिन में रमीअ रांदि कयूं तुंहिंजो दिमाग़ त जाइज़ आहे न अरे हिन कैबिन अंदरि रंगराजू थी थियूं सघनि त पोइ रमीअ रांदि छो पियो नथी थी सघे ऐं ॾिस हुननि जे अचण में अञा देरि लॻंदी ऐं मां ॿाहिरां डू नॉट डिस्टर्ब जी तख्ती बि लॻाया न छा सम्झे डैडीअ जी छा सम्झे जी त काफ़ी न आहे त तूं शुरू कर छा सम्झे अरे हिते मुंहिंजी सम्झ कमु बिल्कुलु नथी करे पई ही डाइवोर्स एक्सपर्ट नेहलाणी असांजे रंधिणे में रोलो विझी छॾींदो अरे नियाराणी जे डिवोर्स एक्सपर्ट आहे त तूं बि रमी एक्सपर्ट आहीं रमी खेॾण खां ई तुंहिंजो दिमाग़ वरी साथ ॾियण लॻंदो अरे अरे मुंहिंजाणी मां मीना खे मूंखे ख़बर कोन्हे तूं अहिड़ो गहलो आहीं जा छोकिरी तोसां नथी निभाए तंहिंसां तूं त वाइदे वफ़ा करी या इहा ॻाल्हि सच आहे हा अच वे कढ जोकर मुंहिंजो मन थो चए अॼु मां तोखां खटंदुसि पक ई पक तूं खटंदे जॾहिं ज़िंदगी जे दाव में हराए चुको आहियां त ही बेजान पता मूंखे छा साथ ॾींदा न यार अॼु रमी कढण जो मूड कोन्हे छा मां छा थी वियो छा मां छा थी लीला ऐं मां शादीअ लाइ तयारु हुआसीं त मम्मीअ रहंदो हुजो त कुआरे तां ॾेती ॾेती छा ॾींदा डैडीअ वटि सेक्रेटरी जी जाइ ख़ाली थी त मां लीला खे हिते सेक्रेटरी जे नौकरी लाइ घुरायो जीअं उहा हिते अची करे डैडीअ खे इम्प्रेस करे पंहिंजी क़ाबिलियत सां ॾेती ॾेती रहे उनखे और मञाए हुन ॿ ॻाल्हियूं कवर तक कयूं ई आहिनि पहिरीं ॻाल्हि तुंहिंजी मर्ज़ीअ पटांग हुन आडवाणीअ जे मथां पंहिंजी क़ाबिलियत जो धाको त ॼमायो ई आहे हुन ॿी ॻाल्हि पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि कई आहे थोरे खे छॾे पाण खे पकड़ियो अथई मञणो पवंदो दोस्त उहा सियाणी बि आहे ऐं सम्झू बि पर यार मां हुनखे मम्मी कीअं चवंदुसि माटेली सी असां मूंखां इहो न थींदो मूंखे मिस मलाणी जे डू नॉट डिस्टर्ब अरे मूंखे ॾाढो कोन ॾींदी आहे आडवाणीअ जो को पहिरों मित्र आहे या वेझो अज़ीज़ तुंहिंजी माउ बि थी सघे तूं तो खणी के ना मां खणा
हमेशा मूंखे काई दिलचस्पी कान्हे। हेलो, के मिस्टर नारायण वकील? मिस्टर आडवाणी वो तो कौन है? मिस शाहनी वुड बी मिसेस आडवाणी न, वो भी कौन है? एनी मैसेज? हाँ हाँ, राहु का मां सम्झो अशोक गढ़ी। हाँ चवंदो सर। हाँ भले अचो, वेलकम। वाह जो दोस्त आहीं, हू मूंखां लीला जो विछड़ो जो ऐं मम्मीअ खे ॾोहा जो सदेश ॾेई रहियो आहे ऐं तूं हुनखे चई थो वेलकम। अरे मुझे वेलकम न चवण वां छा हुते नहीं लो ॻाल्हि धीरा आहे। ख़बर अथई हुन छा चई अॼु राहु कालम अशुभ घड़ी थींदी आहे। उहा शाम जो राहु कालम लॻणो आहे ऐं हुन वटि ज्योतिष बि ईंदो आहे। हुन चयो अथईं सुभाणे खां श्राद्ध लॻंदा, हुन खां पोइ शादियुनि जा मुहूर्त कोन निकिरंदा ऐं पोइ तारो ॿुॾंदो, शादियूं कोन थींदियूं। जीअं त हिन आडवाणीअ खे तकड़ आहे, ही शादीअ जा कागर ठहिराए इजो ईंदो। मुंहिंजी माउ जी शादी तो यार। अरे निहालानी जे यारनि जो यार आहे त मां बि घटि वफ़ादार कोन आहियां। बेहतर तुंहिंजे अहसान हेठि दॿियल आहियां। ये नौकरी बि त तो ई मूंखे वठी ॾिनी। ईअं त लीला खे बि इहा नौकरी मूं ई वठी ॾिनी। सम्झ जो केरु आहे छा सम्झे। हाणे ॿुध, मूं वटि हिन ऑफिस जे धंधे जा राज़ आहिनि, उहे मां तोखे थो ॿुधायां। यानी तूं चाहीं थो त मां डैडी खे ब्लैकमेल कयां? मूंखां इहो न थींदे। अरे प्यार ऐं जंग में सभु रवां आहे। एवरीथिंग इज फेयर इन लव एंड वार। ऐं तोला त ॿई आहिनि, प्यार पंहिंजो ऐं जंग पंहिंजे माउ पारां। यार पर मां लीला जी नज़र में किरी पवंदुसि। तुंहिंजो बि जवाबु न आहे। लीला तोसां नथी बीहे त उनखे नज़रनि में किरण ऐं चढ़ण जी कहिड़ी माना आहे? पर यार मुंहिंजो मन नथो मञे त लीला मूंसां धोखो करे सघे थी। मूंखे जखाईंदी हूंदी। तूं ॿियो को रस्तो ॻोल्ह। इहा ख़ुशफ़हमी तोखे ई न हुजे यार। हिते वेल हथनि मां निकिरंदी थी वञे। टाइम एंड टाइट ब्रेक्स फॉर नोबडी। निहालानी कागर खणी अचण में ई हूंदो। वेठो आई न, मां तोखे ऑफिस में गिरंदो ॾिठो। मां लंच अधो कापी छॾे आई आहियां। लंच अधे में छॾे जो महिरबानी छो के? चई त मोटी वञा, तुंहिंजो बि मुंहिंजो इंतज़ारु कंदो ई हूंदो। अरे अगरि तो ई त मूंखे हितां वञण लाइ चयो। ओ ये हिसा कदा मुंहिंजे वञण बैदि पाजो। मिस शाहणी तुंहिंजे लाइ ऐं मिस्टर आडवाणी लाइ मिस्टर निहालानी जो न्यापो आहे। हू ऑफिस मां कागर खणी हिते ईंदो ई हूंदो। गुड लक। ऐं प्रेम तो लाइ हमदर्दी मुंहिंजे सलाह ते वीचार करे सघी थो। ॻाल्हि न कागड़ो थी रहियो आहे। हिन दुकान में फसाए त तूं, हाणे गॾु में तूं। हिन सभिनी ज़िम्मेदार तूं आहीं। मां तुंहिंजे माइटनि खे जेतिरी देर मां बचाइण थी चाहियो। ॿियो न विसार, तो मुंहिंजे महफ़िल पंहिंजे पीछे गुड बुक्स में रहण थी चाहियो। अरे पर अगरि तो ई त चयो हितां हलियो वञण लाइ। चले, मां तोखे पंहिंजे दिलि में वञण लाइ थोड़ी चयो। इहा ॻाल्हि आहे त पोइ मामिलो आसान आहे। ॾिस असां में एॾा आहियूं त हली करे सिविल मैरिज था करियूं। इहा सलाह मां तोखे ॾिनी हुई, पर तोखे न आड़ी। तोखे पंहिंजे पीउ जे मिल्कियत मां बेदख़ल न थियणो हो। अरे मञम बाबा जो सॼो मुंहिंजो ई आहे। देर थी आहे, अंधेर न थियो आहे। ठीकु है? मिस लीला, मां तुंहिंजे लाइ। अरे प्रेम, तूं हिन वक़्त हिते छा करे रहियो आहीं, छा सम्झे? ऐं मुंहिंजे पर पुठी सभु छा थी रहियो आहे, छा सम्झे? जेको घणो वक़्तु अॻु में थियणु खपंदो हुयो, वाइदो ऐं वाइदे वफ़ाई। आई एम सॉरी मिस आडवाणी, मां हिते अचण खां अॻु प्रेम सां प्यार कंदी हुयसि। हैं? हिन जो मतिलबु त तव्हां बि मूंसां पूरे ॿिलीअ वारो खेल खेॾी रहियो आहे, छा सम्झे? मिस्टर डाइवोर्स एक्सपर्ट, यू आर लेट। लॻे थो राहु कालम शुरू थी वियो आहे, पर हिकु पाण इहो सुठो ई थियो। कीअं मिस शाहाणी? यानी त मिस वुड बी मिसेस आडवाणी। मिसेस आडवाणी। मिसेस आडवाणी? हाँ, मिसेस आडवाणी पूछा। यानी त वुड बी आडवाणी जूनियर। छा मतलब? छा मतलब? किथे आयो आहे डायण? प्रेमा ॿुधाए मूंखे किथे आयो आहे? जेका मूंखां मुंहिंजो पति खसण वारी आहे, छा ईअं ई आयो आहे? तव्हां मूं त तव्हां हुनजी मश्करीअ में घणी चयो, मुंहिंजे लाइ मुंहिंजी जाइ ते बीठा त ख़बर पवे हा, ऐं तव्हां हाणे ॿिए साईं सां ॾे रहिया आहियो। अरे मां ॿिए सां संग में ॾे रहियो आहियां बाबा, मां ॿिए कंहिंजो संग में ॾे रहियो आहियां। छा मतलब? तव्हां चवण छा था चाहियो? छोड़ी छोकर
लॻे त ॾाढी शान ख़ानदान जी थी हिन करण मुड शादीशुदा ॿुढे पतीअ में तुंहिंजे पतीअ में तोखे प्रेम जा पेच लड़ाइण जो शर्म न आयो सभागी ये वेलुड़ न वञ बिना ब्रेक जी गाड़ी वांगुर भॼंदी थी वञी छा सम्झे किथे साह न फूकजी अचे छा सम्झे हिते साह निकरण जो समो ठही आयो आहे ते साह फूक जो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो उन ॾींहुं तव्हां ई प्रेम खां चवाए मोकिलियो हुयो न त वकील जो नोटिस रस्ते ते आहे निरोलोनी तोखे त नड़ीअ ते न ॾींदी है बाबी एॾो न पाऊं पहिरियों सॼी ॻाल्हि सम्झो त सही पर वकील साहिब अॻोणी तव्हां जेको चयो आडवाणी जूनियर हुन जो मतलब छा आहे? अरे भाई अरे बाबा मां तो समझाया छा समझे सभागी 2 मिनट अॻु में तो चयो त हीअ कंहिं शहाणे घर जी छोकिरी थी लॻे छा समझे हा जेको रिठ मुसो चयो हुन में छा आहे हा हीअ मुंहिंजी ऑफिस में कमु कंदी आहे तमामु सुठो कमु कंदी आहे पढ़ियल गढ़ियल आहे थोरे ई वक़्त में सॼी ऑफिस जो कमु सिखी वई आहे इन मां छा थो साबित थिए छा समझे सो त थींदो ई न तव्हां के अहिड़े जहिड़े माण्हू खे ऑफिस में कम ते रखंदा ई न आहियो पर हिन जो मतिलबु इहो न आहे त हीअ तव्हां सां बि अरे बाबा तूं अचण सां ई हिन खे असुल उबतो चढ़त करे वई है छा समझे वो गाड़ियूं वाड़ियूं ॾियण लॻी है छा समझे पर हिन तोखे उबतो जवाब ॾिनो छा समझे त छा बाबा जे ये अॼुकल्ह जे ज़माने जी छोकिरी आहे चाहे हा त तोखे सिधो जवाब ॾेई सघे हा छा समझे न न ॾिनई अरे इन मां छा तो ज़ाहिर थिए छा समझे हा त हिन जे माउ पीउ हिन खे संस्कार सुठा ॾिना आहिनि हा त सुठनि संस्कारनि वारी इहा छोकिरी छा समझे पढ़ियल गढ़ियल इहा छोकिरी छा समझे इहा शहाणी छोकिरी छा समझे जंहिं घर में वेंदी उन जा त भाग ई खुली पवंदा हा छा समझे त पोइ सभागी तूं पंहिंजा भाग छो नथी खोली छा समझे यानी त जे हीअ पढ़ियल गढ़ियल शहाणी सुहिणी छोकिरी तुंहिंजे नालाइक निक में निखटो सां शादी करण लाइ तयार थी वञे त छा समझे छा हीअ हिन रोलूअ खे तरसो ही नालाइक त के बीए सां प्यार कंदो आहे न हा त इहो सभु ॼाणंदे बि हीअ सदोरी बाबा इहो ॼाणंदे बि जे हीअ सदोरी इन शादीअ लाइ हा चवे त छा समझे पर ही हा कंदी छो पहिरीं तूं इहो ॿुधाए त तुंहिंजी इन रिश्ते लाइ हा आहे छा समझे हा आहे पर हा त पोइ हिन न्याणीअ खे बि हा ई समझ छा समझे छा हा अरे छो त बाबा हीअ ई उहा छोकिरी आहे जंहिंसां तुंहिंजी लाठी ने लाल लाऊं लहण ते चाहियूं छा समझे सच हा डैडी तव्हांखे ख़बर हुई हां तो छा समझो कुए बिली जो खेल तव्हां ई खेॾे सघंदा आहियो छा समझे हा मोरजाणीअ मुंहिंजी काफ़ी मदद कई छा समझी मुरजाणी हा हुन तुंहिंजूं सभु ख़बरूं वठी करे मूं ताईं पहुचायो हुयो छा समझी मुरजाणी डबल क्रॉस जंहिंजो नमक खाईंदुसि त असां बेईमानी कीअं कंदुसि साईं छा समझी पर डैडी तव्हां वो लीला सां अरे बाबा थोड़ो नाटक कयो छा समझे पर हुन मां ॿ फ़ाइदा थिया छा समझे ॿ फ़ाइदा हा हिकु त हिनजी शहानी चरित्र जी ख़बर पइजी वई छा समझे हा ऐं ॿियो तुंहिंजी माउ खे तव्हांजी शादी लाइ मञाए सघियुसि छा समझे अरे यार हाणे ते जल्दी सही करियो न त राहु कालम शुरू थी वेंदो अरे बाबा हाणे राहु कालम ख़तम थियो हाणे त सुठो वक़्तु शुरू थी चुको आहे छा समझे हाणे हिन प्रेम ऐं हिन लीला खे प्रेम लीला करण खां कोई नथो रोके सघे छा समझे अरे यार असां सभिनी ते सम्झो छा समझे पर तूं बि त सम्झ न छा समझे मुरजाणी अरे यार हिन खे शूट शूट त पाण में शुरू कर ना छा शुरू कयूं प्रेम लीला हा हलो अरे भाई तव्हां को वेठायो तव्हां बि वञो त ही पंहिंजी प्रेम लीला शुरू करे छा समझे